साथ ही परगणे जे शहर कंडियारो में my.tv वेब चैनल हिकिड़ो शुरू थी रहियो आहे ऐं ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। असां सम्झूं था त इहो बहितर आहे छाकाणि जो हिन अॼु जो दौरु जेको आहे जदीद टेक्नोलॉजी जो दौरु आहे। इहो सोचणु ऐं इहो तसवुरु करणु त ग़लति आहे त सिर्फ़ु वॾनि शहरनि में जेके प्रोग्राम थियनि था या जेके माण्हू अचनि था उहे सलाहियतूं सिर्फ़ु वॾनि शहरनि में आहिनि। साथी परगणे में जेकॾहिं तव्हां तारीख़ खे पढ़ी करे ॾिसंदो त तमामु घणियूं बाशऊर शख़्सियतूं हिन इलाइक़े मां पैदा थियूं आहिनि। तंहिंजे करे ज़रूरत आहे त हितां जे माण्हुनि खे जेको आहे सो तमामु घणो हिन सां तावन करणु खपे। इहो तावन जेको आहे सो सिर्फ़ु टीवी चैनल सां नथा करनि, पर इहो तावन माना पंहिंजो पाण सां करनि था, पंहिंजी सलाहियतुनि खे उजागर करण जे लाइ करनि था। अॼु जे दौर में जेको आहे सो दुनिया सां जुड़ण जे लाइ अहिड़ा वेब चैनल जेके आहिनि उन्हनि जी शदीद ज़रूरत आहे। तव्हां हिन चैनल जी शुरूआत कई आहे, तंहिंजे करे जेको आहे सो तव्हांखे मुबारकबाद हुजे। इन सां गॾोगॾु मां इहो बि चवंदसि त जेके हितां जा माण्हू आहिनि उन्हनि खे बि सहकार करणु खपे, बल्कि पूरी दुनिया में जिथे बि सिंधी रहनि था उन्हनि खे सहकार करणु खपे ऐं पंहिंजे इलाइक़नि सां, पंहिंजी धरतीअ जे माण्हुनि सां, छाकाणि जो लामहला सुञाणप उन्हनि जी पंहिंजी धरती आहे, पंहिंजी ॿोली आहे, पंहिंजा माण्हू आहिनि।